बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खबरदार न्यूज़ अलर्ट सां गॾु आहियां सागर मुजाहिद तुनियो। पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। शहदाद कोट में सीनियर सहाफ़ी सैयद सादिक अली शाह मथां क़ातिलानी हमले ऐं शहदाद कोट प्रेस क्लब ते हथियारबंदनि पारां काव वारे वाक़े ख़िलाफ़ शहदाद कोट यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां एहतजाजी मेड़ाको कोठायो वियो, जंहिं में सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि बाकराणी, डोकरी, मीरो खान, कुबो सईद खान, पखो, वगण, नसीराबाद, वारह, लालूरांग, सिजावल जुणेजो, कंबर, लाड़काणो, शहदाद कोट समेत लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जे कलमदड़नि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त उन खां अलावा शहर जे सियासी समाजी धुरियुनि जमियतुल उलमा इस्लाम, तरक़ी पसंद पार्टी जिस्म, PTI, खाराणी सोशल वेलफेयर एसोसिएशन शहदाद कोट समेत ॿियूं नंढियूं वॾियुनि पार्टियुनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते ज़िले लाड़काणे, कंबर, शहदाद कोट, जेकाबाद ऐं बलूचिस्तान जे सहाफ़िन लाला बरकत बलोच, एस बाबू इकबाल, ज़फ़र अबड़ो, सैयद साबिर अली शाह, यासीन मशहूरी, निसार शेख, सागर मुजाहिद तुनियो, रमज़ान जुणेजो, असद बुगियो, काज़ी आफ्ताब, रहीम मंगी, नूर अमन खोसो, आशिक फुलपोटो, महरम अली चांडियो, बशीर अमन लिगारी, इंसार अली जलबानी, अलीम अमन भुट्टो, ज़ाहिद सारियो, एम सफ़र गोपांग, इम्तियाज़ ब्रोई, खादिम नंगराणी, कयूम ब्रोई, गुलाम अली ब्रोई, फ़िदा भट्टी, रफ़ीक भट्टी, अदनान भट्टी, जावेद कंबो, सिकंदर लिगारी, हाकिम ख़ासखेली, दिलदार सेलड़ो, माशूक मंगसी, मुजीब टोटाणी ऐं ॿियनि चयो त सैयद सादिक अली शाह मथां क़ातिलाणो हमिलो ऐं शहदाद कोट प्रेस क्लब ते का खे आज़ाद सहाफ़त ते वार ऐं मज़लूम बेपहुच माण्हुनि जी आवाज़ खे ख़ामोश करण जी साज़िश सम्झूं था। उन मौक़े ते सहाफ़िन यकराय सां करारदार पास कंदे हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त सहाफ़िन जो तहफ़ुज़ करे कलमदड़ियुनि मथां हमला कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे, जॾहिं त बाद में सहाफ़िन प्रेस क्लब खां कोटू मोटू चौक ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते सहाफ़िन जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। नाज़रीन, ही अॼु अहम ख़बरूं। उन सां गॾोगॾु इजाज़त ॾींदा सागर मुजाहिद तुनियो खे। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजो पेज खबरदार न्यूज़ अलर्ट।